मखदूम फ़खर ज़मान नौजवान टीम पारां मटियारी शहर में मच्छर मार स्प्रे कराइण जी दरख़्वास्त कई, जंहिं ते पीपी रहनुमा मखदूम फ़खर ज़मान मटियारी शहर में मच्छर मार स्प्रे कराइण जा हुकुम MPA ऑफिस मटियारी के कोआर्डिनेटर ग़ुलाम अकबर भुट्टो खे जारी कया, जंहिं ते टाउन एडमिनिस्ट्रेटर मटियारी अदील अहमद सोहो मटियारी शहर में मच्छर मार स्प्रे ऐं गंदे पानी के खरन में केमिकल हारण जा हुकुम पंहिंजे अमले खे जारी कया। उते टाउन सुप्रीडेंट शकील अहमद ॾेथो मटियारी शहर में मच्छर मार स्प्रे ऐं गंदे पानी के खरन में केमिकल हाराया। उते मखदूम फ़खर ज़मान नौजवान टीम के अगवान ऐं MPA ऑफिस मटियारी के मीडिया कोआर्डिनेटर आसिफ अली उर्फ मुनवर अली दायो, वसीम मसूदानी मेमण, शहजाद खासखेली, काशिफ अली मेमण, सुबह खान सुबह पोटो, मेहरान खासखेली, हमाद अली सुबह पोटो, वडेरो जाहिद मेमण, फरहाद अली सुबह पोटो, एहसन सम्मो, हाफिज सोहेल अहमद खासखेली ऐं गुलज़मान सुबह पोटो, अली मोहम्मद ॾेथो, शिराज मलास सां गॾिजी मटियारी शहर के स्टोर चौक, मियाँ पोटा मोहल्ला, एलम मंगणहार मोहल्ला, पधरा मोहल्ला, हाशमी हाउस मोहल्ला, बाकियल पोटा, मिनारा मस्जिद लग मोहल्ला, पीर सरहंदी मोहल्ला, सी हाउस समेत ॿियनि हंधनि ते मच्छर मार स्प्रे करायो, जिते एडिशनल DHO हेल्थ मटियारी नज़ीर अहमद मल्हा पिण पहुची मखदूम फ़खर ज़मान नौजवान टीम सां मुलाक़ात कई ऐं मच्छर मार स्प्रे समेत हर मसइलनि ते साथ ॾियण जी यकीन दहानी कराई, जॾहिं त 3 मरहले में मटियारी शहर जे पाड़नि घिटिन मोहल्लनि में पिण मच्छर मार स्प्रे करायो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।